नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त खैबर मां खबर ईंदड़ मटियारी भरसा पुलिस मुबैना मुकाबले में एक फोरू के जख्मी हालत में गिरफ्तार करण की दावा। मटियारी भरसा चेक पोस्ट मलूक जखरानी वट क़ौमी शाहरात बावलपुर वासी बेदार बख्त मोहम्मद ज़ीशान आमिर शहजाद अब्दुल वहाब जेके कराची का पंहिंजी कार में बावलपुर वही रहा हुआ तो उन्हनि सां वाक़ियो पेश आयो। इतलात एसएचओ मटियारी एजाज सुमरो की अगवानी मटियारी पुलिस पहुती जिते फायरिंग की ॾे वठ में एक फोरू हनीफ गेलियो के मुबैना मुकाबले में जख्मी करे एक टीटी पिस्टल ऐं 2 मोटरसाइकिल समेत गिरफ्तार करे वरतो, जंहिंखे ज़ख्मी हालत में सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो वियो। जॾहिं त पुलिस मूजिब 4 फोरू ॾिनो गेलियो मीर हसन गेलियो रफ़ीक गेलियो ऐं सिराज गेलो फरार थी विया। डीएसपी मटियारी डीएसपी सीआईए मटियारी अली शेर कासकेली एसएचओ मटियारी एजाज सुमरो मटियारी थाने ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जल्द फरार थी वियल जवाबदारनि खे बि गिरफ्तार कयो वेंदो। एसएचओ मटियारी जो चवणु हो त गिरफ्तार जवाबदारनि ऐं फरार थियल जवाबदारनि मथां पहिरियां बि मुख़्तलिफ़ केसनि में मुलविस आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।